बिल्कुल असां इन वक्त सिंध के वॾे ॿिए नंबर शहर हैदराबाद से मौजूद आहियूं, जिते CM साहब के हुक्म का पोइ जेके लॉकडाउन जो ऐलान थी चुको है। इन हवाले से असां हैदराबाद अल-फलाह ते मौजूद आहियूं। अचो हिते आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं त इन लॉकडाउन के हवाले से आवाम जो छा चवण आहे। जी साईं कुछ भी ना मिलो, राशन जो मिले मनपसंद माण्हुनि खे गवर्नमेंट विराए रही है। जेके भी छाता MP आहिनि पंहिंजे तरह में विराए रहिया आहिनि, मगर राशन का भी आसरो में गवर्नमेंट विराए। गवर्नमेंट के अपील आहे त राशन घर घर में विराए वञे। अहिड़ा माण्हू ईमानदार फ़ौज सां गॾु राशन विराए वञे। जेकॾहिं करप्ट माण्हुनि खे राशन ॾिनो वञे आहे जेको पंहिंजा घर भरे वेठा आहिनि। हाँ, राशन की का भी असांखे उमेद न आहे। चोथों ॾींहुं आहे मुंहिंजो बिरयानी जो ठियो बि बंदि कराया आहिनि। हाणे सफ़ा ईअं वेठा आहियूं, राशन जो को आसरो ई कोन्हे। न साईं, असांजे पाड़े मनपसंद माण्हुनि में विरायो आहे। असांजे पाड़े में कंहिंखे बि राशन आहे मिलियो। कहिड़े यूनियन जे चेयरमैन विरायो आहे हिते? चवंदा आहे PS 47 जो आहे जाम खाने अदा, मगर असांखे को भी राशन आहे मिलियो। माहौल तो ख़राब लगो पियो, पाण ख़बर आहे हर माण्हू खे। असीं ग़रीब माण्हू आहे, जट माण्हू छा ख़बर आहे, असांखे एतिरी ख़बर ई न आहे। वॾा छा हले पियो, छा पोइ ॾिसंदा। पोइ बि पंहिंजी रोज़ी जे चकर में अचूं था वञूं था। हर को माण्हू डिॼारे पिया की इहो ॻाल्हि त इहा अथई, वायरस आहे, बीमारी आहे, कोरोना आहे, अलाए छा आहे, पाण खे ख़बर न आहे। एतिरो जट माण्हू खे छा ख़बर हूंदी। माण्हू जी ॻाल्हियूं ॿुधो त इहा ॻाल्हि जी ख़ौफ़ हर माण्हू खे, बसि ॿियो न आहे। कोरोना वारी ख़बर आहे, पर छा कयो, ग़रीब माण्हू आहे, मोहताज माण्हू आहे, रोज़ी ना कंदा घर केरु खाराईंदो। पाण रोज़ु हवाई रोज़ी त कमाऊं था, रोज़ु खाऊं था, रोज़ु पीऊं था, ना कमाईंदा ॿ ॾींहं घर जो अटो केरु पूरो कंदो। हींअर हर दुकान में मॉल बोल सभु बंदि पिया आहिनि, पाण परेशान लॻा पिया हो। रोज़गार ते जाम असरु पियो आहे न वॾा। रोज़गार त हर ग़रीब माण्हू पीने पियो न। इहे छा आहे मुसीबत आहे। को गिराक खे महांगी भाॼी ॾियो त उहो बि रीता पए की हीअ महांगाई आहे, हीअ महांगाई आहे। असीं छा कयूं, जेको मथे महांगाई आहे त असीं छा कयूं। इन लॉकडाउन खां पोइ कंहिं तव्हांखे तंग कयो आहे पुलिस वारे? न को न तंग कयो, केर बि न तंग चयो। भले खपायो अथई भाॼी खपायो, को मसइलो न आहे। लॉकडाउन थी वियो, राति 12 बजे खां वठी कंहिंखे निकिरणु न पियो ॾियूं, हर शइ बंदि थी विया। ग़रीब माण्हू रोज़गार किथां खाईंदा, किथां पीअंदा। ग़रीब माण्हुनि खे रोज़गार घर ते ॾिनो वञे, ग़रीब माण्हू किथां वेंदा। ॿाहिरि थो निकिरे, उन्हनि खे अंदरि थी। ग़रीब माण्हू जेके तारी कमाइनि था ते खाइनि था। ग़रीब माण्हू किथां वञे, छा कंदा भला। लॉकडाउन हिननि कयो आहे, घर ते मां घटि मां घटि कुझु पुॼाए त वञनि, मानी पुॼाए वञनि, या राशन पुॼाए वञनि हर घर ते। इन असां इहो चवणु चाहींदासीं हुकूमत खे। उहा बिल्कुलु ॻाल्हि सही आहे, बहितरीन सुठी ॻाल्हि आहे इहा, पर घर ते खाधो त पुॼाए वञे न। ग़रीब माण्हू किथां वेंदो भला, तव्हां पाण ॿुधायो किथां वेंदो। उन ते अञा त अमल थियो ई न आहे। सुबुह खां वठी कार्ड शनाड़ी कार्ड वठनि पिया, अञा त कंहिं वटि खाधो बि पुॻो बि न आहे। अलाह से रहम करे की लॉकडाउन कयो त चलो सुठी ॻाल्हि आहे, इहो वायरस खां माण्हू बची सघे थो, सुठी ॻाल्हि आहे। पर माण्हू खे खाधो त पुॼाए वञे घर ते घटि में घटि। लॉकडाउन खां पोइ पुलिस वारनि लटबाज़ी कई आहे, इहो वॾो साईं लटबाज़ी वॾी कई। पुलिस वारनि खे घर खां ॿाहिरि न पिया निकिरणु ॾिनो वञे। ग़रीब माण्हू किथां वञे, रोज़गार किथां खाईंदा, किथां पीअंदा। इहो ई चवणु चाहींदासीं। ॾाढी महिरबानी। महांगाई ॾाढी लॻी पई आहे, असांखे ख़र्च लाइ कुझु कोन्हे को। असांजो कुझु करे वज़ीर आला इमरान अली शाह खे चऊं था, हर था कयूं, असांजो कुझु करे। असां बुख मरी विया आहियूं, असां वटि कुझु आहे ई कोन। असां कमाईंदासीं किथां, असांखे ॿाहिरि निकिरूं ई कोन था। असांखे घर वेठे कुझु पहुचाए वञे त जीअं असांजो गुज़र सफ़र थिए। कहिड़ो कारोबार? मां साईं लाइट जो कमु कंदो आहियां, लाइट जो कमु कंदो। हाणे असांजा दुकानदारी सभु कुझु बंदि लॻा पिया आहिनि। हाणे असां किथां पंहिंजी पूरी कंदासीं। असां बसि 3-4 ॾींहं थिया आहिनि, जेको बंदि लॻा पिया आहिनि। असांजो कारोबार सफ़ा ठप थी वियो हलियो, रुपए बि खीसे में कोन्हे को। हाणे असां छा कयूं, केॾां वञूं? साईं कुझु बि कोन्हे, उन ॻाल्हि ते को अमल कोन कयो अथनि। अमल करणो खपंदो, न त हिते ग़रीब माण्हू बुख मरी वेंदा हलिया। शाइन डेरी आहे बाबा। खीर वठी आयासीं, भाॼी वरिती आहे 100 रुपया किलो। बसि पोइ हे हिन पंहिंजी कयो वेठा आहिनि, हिनखे घणो टाइम थियो, 100 रुपया कयो वेठा आहिनि। बसि लॉकडाउन हाणे बेरोज़गार वेठा आहियूं घर, 2 रुपया आहिनि, इहे खपायूं त पोइ ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। मज़दूरी कंदा आहियूं प्लम्बरी। 5 ॾींहंनि खां कोन विया आहियूं। ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति आहे। वायरस आहे कराची में, सखर में, असां लाइ कहिड़ो मसइलो आहे हिते छाजो वायरस आहे? हिते कहिड़ो वायरस आहे ई कोन।
ट्रांसपोर्ट वञण जे करे हुननि बंदि कया त ॿाहिरि मुल्क मां माना हितां शहर में ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि ॿी आहे। बाक़ी हाणे हिते शहर में त घटि में घटि मज़दूर तबिको आहे, दुकान वग़ैरह खुलनि त आमदरफ़्त हले न, कारोबार हले, मज़दूर जेके बेरोज़गार वेठा आहिनि उहे धंधेदारीअ सां लॻनि, उन्हनि खे केरु खाराईंदो? कुझु कोन थींदो, इहे पाण खाईंदा, असांखे कुझु कोन ॾींदा, इहे पाण ई खाईंदा। इन्हनि जा एॾा पेट आहिनि, इहे ई कोन बर्बाद, असांखे छा ॾींदा बाबा? हिकिड़ो मास्क ई कोन ॾेई सघंदा इहे असांखे, जेको मुंहं ते था पायूं। राशन त परे जी ॻाल्हि आहे। ऐलान करे छॾियो आहे जेको 10-15 ॾींहं जे लाइ दुकानूं बंदि, हर शइ बंदि, त इन अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? अमन तो ॾुखियो आहे, असांखे ग़रीबनि लाइ ॾुखियो आहे। तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? असां कबाड़ी मज़दूरी कंदा आहियूं, कबाड़ा अंदरि बंदि बंदि करे वेठा आहियूं, बसि हिकिड़े ॾींहं ते शाम जो था खायूं, ॾींहं बुखंदा आहियूं। अच्छा, पोइ रोज़गार बंदि आहिनि त तव्हां घर में राशन आहे तव्हां वटि हींअर? कुझु बि न आहे। कीअं था गुज़ारो कयो? बसि जेको आहे त जेको 10-15 किलो वरितो उहो ई खायूं था बसि। वज़ीर आला सिंध चयो त मां घर घर राशन पुॼाइनि था, तव्हांजे घर ताईं राशन पहुतो आहे? कुझु बि न पहुतो आहे। अञा त कैम्प तव्हांजे दर ते न आयो? केरु बि न। सीएम साहब लॉकडाउन कयो आहे, हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? सीएम साहब जे लॉकडाउन खे असां बहितर अमल था सम्झूं, छो त ही कोरोना वायरस अहिड़ी वबा आहे जंहिं पूरी दुनिया खे परेशान करे छॾियो आहे। पूरी दुनिया वटि लॉकडाउन खां सवाइ ॿियो को बि ऑप्शन न आहे रहियो आहे। इटली, चीन, सूदे सभिनी मुल्कनि लॉकडाउन खे अहमियत ॾिनो आहे। उनजे लाइ असां सीएम साहब जे फ़ैसिले जी आजा कयूं था, उन लॉकडाउन जो बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे। पर गॾोगॾु सीएम साहब ऐं पीपल्स पार्टी जे सिंध हुकूमत खे इहो अपील कंदासीं त तमामु ॾियारी ते कमाईंदड़ मज़दूरनि, ग़रीबनि माण्हुनि जी सार लधो वञे, उन्हनि खे घरनि ताईं राशन सामान जेका शइ ज़रूरत आहे उहा मुहैया कई वञे। ऐं सिंधी माण्हुनि ते ही तमामु ॾुखियो वक़्तु आहे, उन लाइ आऊं बि सभिनी खे इहो अपील कंदुसि त पंहिंजे पारां पंहिंजे घरनि ताईं, पंहिंजे ॻोठनि ताईं मदद थी वञो। तमामु ॿाहिरियां जे माण्हुनि खे ऐं ॿियनि सां मिलण खे ख़तमु करे छॾीनि, ऐं जंहिंखां पुॼे जेको सरहंदी वारो आहे, वस वारो आहे, उन खे अपील कंदासीं तो ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत में मोकियो आहे। हिन हालातनि में जेको बि ग़रीब मिसकीन बेपहुच माण्हुनि जी मदद कंदो, उन लाइ अलाह पाक बहितरी कंदो। पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि करे छॾी आहे त आवाम खे तकलीफ़ कोन थींदी हिन वले? बिल्कुलु आवाम खे तकलीफ़ त थींदी, पर अहिड़े मर्ज़ खां बचण लाइ त ॿियो को बि रस्तो न आहे न, को इलाज बि न आहे जेको चए माण्हू त भई इलाजु थी सघे थो। इलाजु आहे त पोइ ट्रांसपोर्टर खुली सघनि था, पर को बि शइ न आहे। लॉकडाउन ई उन जो सम्झियो वञे थो इलाजु आहे, त हिक ॿिए खां ॿिए ताईं उहा शइ पखिड़िजी न सघे ऐं माण्हू हिक ॿिए सां मिली जुली न सघनि। उन लाइ ई लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे हुकूमत। मुराद अली शाह जे इन फ़ैसिले जी असीं आजा कयूं था, पर गॾोगॾु उनखे इहो अपील कंदासीं त ग़रीब माण्हुनि जी। आवाम खे कहिड़ी अपील करणु था चाहियो? आवाम खे इहो ई अपील कंदासूं त पंहिंजे घरनि ताईं रहनि, ऐं बहितर इहो आहे त कंहिं ॿिए खे तकलीफ़ न पहुचे। असांजे हथां कंहिं ॿिए खे तकलीफ़ न थिए। असां ई कंहिं सां कोन मिलंदासीं, ॿाहिरि कोन निकिरंदासीं त अलाह करे को ॿियो बि बचाव करे वेंदो। उन्हनि शयुनि ते असां हुकूमत जी इन्हनि शयुनि खे एप्रिशिएट कयूं था ऐं एहतियातनि सॼी सिंधी क़ौम खे अपील कयूं था त असां वटि एहतियात खां सवाइ ॿियो को बि वाट ऐं रस्तो न आहे। अॼु चीन ऐं इटली सूदे दुनिया जा तमामु ताक़तवर मुल्क परेशान लॻा पिया आहिनि। उनजे साम्हूं पाकिस्तान बिल्कुलु अहिड़ी पोज़ीशन नथो रखे। तंहिं बावजूदि बि सिंध हुकूमत जे कयल कारकिरदगी मां असांखे मुतमइन आहियूं ऐं उनखे अपील कयूं था तो लॉकडाउन जे हूंदे ग़रीबनि जो, बेपहुच माण्हुनि जो मदद करे। न, असांखे त राशन कोन मिलियो आहे। बहरहाल असां राशन नथा चाहियूं, असां था चाहियूं राशन उन्हनि खे मिले जेके मुस्तक आहिनि, जेके ज़रूरतमंद आहिनि। कराची या इस्लामाबाद ॿियनि शहरनि में त कयो थो वञे, पर आउं सिंध जे ॿराड़ियुनि में तमामु ॾुख ईंदड़ ज़िंदगी गुज़ारींदड़ ग़रीब माण्हुनि लाइ उन्हनि खे अपील कंदुसि त उन्हनि जे ॻोठनि ताईं, उन्हनि जे शहरनि ताईं, उन्हनि जे पाड़नि मोहल्लनि ताईं पुॼी
उन्हनि जी मदद कयो वञे। सिंध जा जेके बि MPs MNS जंहिं बि हद जा जंहिं बि इलाइक़े जा जंहिं बि तक जा आहिनि उन्हनि खे असीं अपील कंदासीं तूं बराए महिरबानी हिन हालातनि में सिंधी क़ौम सां कुलो कुले सां मिलाए बीहनि ऐं उन्हनि जी मदद ऐं सहकार कनि। महिरबानी। जी बिल्कुलु असां हैदराबाद जे अवाम सां लॉकडाउन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हैदराबाद जे अवाम जो इहो ई चवणु हुयो त एतिरो त हिते करोना वायरस कोन्हे, एतिरो जेको लॉकडाउन वग़ैरह कयो था वञनि इहो असांखे हिरासमेंट में विझियो पिया वञनि। ऐं ख़ासि अवाम जो इहो ई अपील आहे हैदराबाद ऐं सिंध हुकूमत सां, हिननि जो हैदराबाद जे अवाम जो सिंध हुकूमत सां इहो ई ख़ासि अपील आहे त महिरबानी करे असांखे राशन ॾियो वञे। ऐं सिंध हुकूमत जो ऐलान थियल आहे त असां राशन पुॼाईंदासीं। अञा ताईं हैदराबाद जे कंहिं बि अवाम खे राशन न मिली सघियो आहे। इन हवाले सां हैदराबाद जी ख़ासि अपील। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजो चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.